मौजूद आहियूं कराची जे सचल ॻोठ वारे इलाइक़े में, जिते पुष्पा कुमारी जे ज़ोरी मज़हब मटाइण ख़िलाफ़ सिंध औरत तहरीक पारां एहतजाज कयो पियो वञे। हिते मौजूद सियासी समाजी अॻवाननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन ई ॾींहं जो वाक़ियो आहे ऐं प्रियालो में थियो आहे। प्रियालो मां छोकिरी खे अगवा करे उनजी ज़बरदस्ती मज़हब तब्दीली कई वई आहे ऐं जंहिंखे असांजो मक़सदु इहो आहे त जॾहिं छोकिरी खे अगवा कयो वियो आहे, 14 सालनि जी छोकिरी आहे, असांजे मुल्क जो कानून जेको आहे 14 सालनि जी छोकिरीअ जी शादी जाइज़ नथो करे। 14 सालनि जी छोकिरीअ खे या ॿार खे जेको आहे कॾहिं वोट जो हक़ नथो ॾिए, कॾहिं फ़ैसिले करण जी जो हक़ नथो ॾिए, त पोइ उन खे शादी जो हक़ केथो ॾिए, उहो बि गैर मुस्लिम खे। मुसलमान लाइ त शादी जो हक़ न आहे 14 सालनि जी उमिरि में, उहो त 18 सालनि खां उमिरि शुरू थी थिए। त छा इहो तज़ाद न आहे ॿिन्ही क़ौमियतुनि में, त मुस्लिम ऐं नॉन मुस्लिम जे लाइ तज़ाद रखियो वियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त परशा कुमारी, रुगो परशा कुमारी न, हीउ केस अगरि असां ॾिसूं त हिस्टोरिकली ॾिसूं त इहो वॾो केस आहे। ई राजा ॾाहर खां वठी अॼु ताईं असांजूं सिंध जूं नियाणियूं खॼियूं थियूं वञनि। रावलपिंडी में, पंजाब में, किथे बि कंहिं बि औरत सां को बि ज़्यादती थिए थी, असां इन जे ख़िलाफ़ु न आहियूं त उन जे ख़िलाफ़ु आवाज़ु न उथारियो वञे। असां इन शइ जे ख़िलाफ़ु आहियूं त सिंध जी औरत, सिंध जी नियाणी ऐं पंजाब जी औरत ऐं पंजाब जी नियाणीअ में बि हिते फ़र्क़ु थो थिए। ॿई वाक़िया गॾु थिया आहिनि, पर पंजाब जी औरत जे लाइ सॼो पाकिस्तान, सॼो सिंध उथी बीठो आहे, पर हिन नियाणीअ जे लाइ कंहिं बि आवाज़ु न उथारियो आहे। मुंहिंजो मुतालबो पंहिंजे जेके असांजूं औरत तंज़ीमूं आहिनि, वॾियूं वॾियूं तंज़ीमूं आहिनि, लिबरल तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खां बि इहो मुतालबो आहे त तव्हां सिंध में जॾहिं पंजाब जी औरत जे लाइ आवाज़ु उथारियो था, त सिंध जी नियाणीअ जे लाइ छो नथा आवाज़ु उथारियो? असांजो मुतालबो इहो आहे त पुष्पा कुमारी खे अगवा करे उनजो ज़ोरी मज़हब मटाइण सां शादी कई वई आहे, जॾहिं त उनजी उमिरि 14 साल आहे ऐं इहा जेका आहे जबरी शादी आहे ऐं जबरी मज़हब मटाइण जेको आहे इहो इस्लाम में बि जाइज़ कोन्हे। इहो ज़ोरी मज़हब मटाइण इहो ख़तमु कयो वञे ऐं पुष्पा कुमारी खे आज़ादु करे उनजे वालिदीन जे हवाले, माइटनि जे हवाले कयो वञे। सिंध जे नियाणियुनि खे ईअं अगवा करे ज़ोरी मुस्लमान जो कयो पियो वञे, इहो दुरुस्त अमल कोन्हे। या मुस्लमान औरतुनि खे बि जेको अगवा करे ज़ोर ज़बरदस्ती सां शादियूं करायूं पियूं वञनि, असां इन जे मज़म्मत था कयूं ऐं उन हवाले सां असां हिते गॾु थिया आहियूं ऐं एहतजाज कयूं था पिया। हाणे जहिड़ी सिंध जी सूरत हाल आहे, मुतालबा त खोड़ आहिनि, पर जीअं हाणे इशू करंट इशू आहे, असांजो मेजर इशू इहो आहे त जेको हिंदू जेके नियाणियूं आहिनि, सिंधी हिंदू, उन्हनि जो ज़बरदस्ती घरनि मां अगवा करणु ऐं उन्हनि जो मज़हब तब्दील करणु केतिरी न ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। जेके उहे असांजा बराबरि जा हक़दार आहिनि, सिंधियुनि सां सदियुनि खां वठी सिंध जॾहिं खां आहे हिंदू असां सां आहिनि, उन्हनि सां एतिरो ज़ुल्म छो? हुननि जी उमिरि ॾिसो, हुननि जी ज़हनी जेका आहे उहा चवंदा आहिनि न नाबालगी, उहा आहे। तव्हां उहा कीअं उहा न मां तव्हांजे उन मज़हब मां मुतासिर थी करे इस्लाम क़बूल थी करे? इहे ज़बरदस्तियूं, इहे ॾाढायूं सिर्फ़ु इन नियाणी सां थियूं अथनि। इहे सियासी तंज़ीमूं, सोशल जेके औरतुनि जूं तंज़ीमूं आहिनि, असांजी उन्हनि खां गुज़ारिश आहे त इन खे वधि में वधि इन ते एक्शन खयो वञे, त जीअं कई हिंदू नारियूं जेके आहिनि, नियाणियूं केतिरनि सालनि जूं, उन्हनि जी एज ॾिसो, 12 जूं, 14 जूं, 16 जूं, उनखे ज़बरदस्ती मेच्योर ॼाणाए ऐं चवनि था त हीअ असांजे इस्लाम मां मुतासिर थी आहे। त ज़बरदस्ती त असांजे मज़हब में न आहे। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमाया, मज़हब ते का बि ज़बरदस्ती न आहे। छो त मज़हब दिलि सां ॾींदो ऐं सम्झ हूंदी आहे त इस्लाम में हिन छा ॾिठो ऐं छाजे करे मुतासिर थी, पर हे घर टपे हुननि खे ज़बरदस्ती खणी ऐं ज़बरदस्ती मज़हब मटाइनि था। असां इन ज़बरदस्ती असां इन खे कंडेम कयूं था। असां अॼु जेको हिते वेठा आहियूं, इहे असांजूं जेके भेणियूं वेठियूं आहिनि, इहे ॿाहिरि वेठा आहिनि, इहे उन भेण परशा कुमारी लाइ गॾु थिया आहिनि, जंहिं नाबालिग ऐं मासूम 14 सालनि जी नियाणी खे सबूर शाह ज़बरदस्ती अगवा करे वियो आहे ऐं उन सां ज़बरदस्ती शादी करे ऐं वरी इहो जेको ड्रामो कंदा आहिनि, मज़हब खे, इस्लाम खे इस्तेमालु कंदा आहिनि त बाबा असां उनखे मुस्लमान करे छॾियो, त जीअं उहो सवाब वारो ठपो लॻी वञे ऐं उन ते पोइ जेके माण्हू उहे रिएक्ट ई न कनि, बाबा सवाब हासिलु कई। पर जेको हिते स्टेट जो कानून आहे,
जेको चए थो त बाबा 18 सालनि जी तव्हांजो कार्ड बि नथो ठहे त माना तव्हां ओतिरी सम्झ नथा रखो। जॾहिं तव्हांजो कार्ड ई 18 सालनि खां पोइ थो ठहे त तव्हां हिकिड़ी 14 साल जी न्याणी खे खणी जेको स्टेट जो कानून आहे उन ख़िलाफ़ु तव्हां जेको उन जो उपतड़ था वञो त तव्हां उन कानून जी पासदारी त कयो जेको उन रियासत जो कानून आहे। सिंध सिविल में एक्ट पास थियल आहिनि, तव्हां उन्हनि ते अमल त कयो त बाबा जेके नंढी उमिरि जी शादियूं आहिनि उहे जेके त ग़लति आहिनि उन्हनि खे तव्हां ग़लति करार ॾियो। ऐं हीअ जेको मुस्लमान ऐं इस्लाम जो ड्रामो कंदा आहिनि, भई ख़ुदा जो जेको मज़हब आहे उहो अमुन ऐं मोहबत जो दर्सो ॾिए, रवादारी जो दर्सो ॾिए। तव्हां कीअं हिकिड़ी न्याणी खे अॻवा था कयो, उहा कंहिंजी भेण आहे, उनजो हिकिड़ो भाउ, उनजी अमड़ ते उनजे पीउ ते कहिड़ी कैफ़ियत हूंदी, छा गुज़रंदी हूंदी। असां जो अॼु मुतालबो इहो आहे त उन न्याणी खे इंसाफ़ ॾिनो वञे, उन न्याणी खे पंहिंजे वालदेन जे वापसि कयो वञे ऐं उन सबूर खे FIR कटे उनखे जेके कानून त सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं असांजे सिंध जे रवादारी वारे कल्चर में हिन समाज में अहिड़ा वाक़िया बंदि थियणु ख़तमु थियनि त जीअं असां हिन रवादारी वारी सिंध खे, लतीफ़ वारी सिंध खे, सचल वारी सिंध खे असां ओड़ो करे सघूं ऐं ओड़ो बणाए सघूं। महिरबानी। नाज़रीन, हिन एहतजाज में मौजूद सियासी समाजी अॻवाननि, औरत अॻवाननि जो इहो चवणु हो त जंहिं रियासत में 14 सालनि जी उमिरि में सुञाणप कार्ड ठाहिण जी इजाज़त न आहे त उते मज़हब तब्दील कीअं थो थिए। हिते मौजूद अॻवाननि इहो बि मुतालबो कयो त फौरी तौर ते पुष्पा कुमारी खे आज़ादु करे वारसनि खे मोटाए ॾिनो वञे। कैमरामैन आकिब रज़ा सां गॾु रज़ा कासी, वॉइस ऑफ सिंध, लंडन, कराची।